अस्सलामुअलैकुम यूट्यूब साथियों, उम्मीद तव्हां ख़ुशि ऐं बाश हूंदो। साथियों, क़ौम पर सियासत जे हवाले खां मुख़्तलिफ़ मवाद मुख़्तलिफ़ वक़्तनि ते छपिबो रहियो आहे ऐं छपिजे पियो, पढ़िजे पियो। हिकिड़ी क़ौम पर सियासत उहो पासो आहे जेका क़ौम लाइ, वतन लाइ माण्हुनि खे जाॻाए थी, माण्हुनि खे उत्साह थी बख़्शे ऐं माण्हुनि खे पंहिंजे वतन, पंहिंजी जाग्राफ़ी, पंहिंजी ॿोली, पंहिंजी रहणी करणी, पंहिंजी सक़ाफ़त खे उजागर करण में सॼो कुझु हूंदो आहे। हाणे यूट्यूब जी क्राइटेरिया जे करे मजबूरन कुझु कोन थो ॻाल्हाइणो थो पए। बाक़ी ही किताब तव्हांजे साम्हूं ॾिसो था पिया। साथियो, सियासत जेसिताईं माण्हू शयुनि खे नथो सम्झे त दुनिया में कारो वहिंवार कीअं थो हले, छा थो हले पियो, छा वापराए थो पियो, उन लाइ असांखे सियासत सम्झणी पवंदी ऐं ज़रूरत पवण ते सियासत करणी बि पवंदी। छो त घणनि मसइलनि जो हल सियासत हूंदो आहे ऐं सियासत जे करे ई माण्हू में कुझु शऊर, कुझु बहितरी ईंदी आहे। सियासत करणु घुरिजे, उहो पाण जेको आहे सो तव्हां सियाणा सिबता आहियो। कहिड़ी सियासत करणु घुरिजे? उहा सियासत जेका आवाम जी भलाई जो हुजे, आवाम खे उजागर करे, आवाम जे मसइलनि खे, आवाम जे जेके बुनियादी मसइलो आहे, जेको हक़ीक़ी मसइलो आहे, उन ते जदोजहद करे। ॿिया सालवी मसइला हूंदा आहिनि। वधीक मां जेको आहे सो मजबूर आहियां यूट्यूब जी क्राइटेरिया जे करे खुली कोन थो ॻाल्हाए सघां त कहिड़ी सियासत करणु घुरिजे ऐं छो सियासत करणु घुरिजे। किताब तव्हां ॾिसो ऐं सम्झी सघो था त पाण खे कहिड़े पासे वञणु घुरिजे। छो त जॾहिं पंहिंजे मुल्क जा वसीला ऐं उनजी का बि शइ महफ़ूज़ न हुजे त पोइ माण्हू काॾे वञे, छा करे। सो इन करे सियासत जे हवाले खां किताब पढ़णु घुरिजनि, सियासत खे सम्झणु घुरिजे। सियासत जा पंफलेट, सियासत खे जेतिरो माण्हू गहराई सां सम्झंदो ओतिरो सुठो आहे ऐं बहितरु आहे। किताब, सियासी किताब, सियासी लिटरेचर, सियासी वीडियोज़, लेक्चर्स भरिया पिया आहिनि यूट्यूब ते। मवाद पियो आहे, हिन ॿिया ॿियनि सोशल प्लेटफॉर्म ते पिया आहिनि। अगरि उतां बि वठणु चाहींदो, पढ़णु चाहींदो त उते बि पियो आहे। ईमानदारी सां सियासत, सही सियासत करणु घुरिजे। पंहिंजो जेको वसार आहे, गॾाणी जहिड़ो माण्हू, अकेलो माण्हू विढ़ी वियो, हिन महिल हुनजी तारीख़ ठही हुई। अकेलो माण्हू जे बीहणु चाहे, विहणु चाहे त अकेलो बि माण्हू काफ़ी आहे। भली राॼ गॾु न बि हुजे, पर हक़ सच ते अगरि अकेलो बीहे थो त बि सुठी शइ आहे। आगाज़ था कयूं किताबनि जो तारीफ़ जो, त हीअ ॿई किताब मुंहिंजे लाइ नवां आया आहिनि, पोइ तव्हां लाइ पुराणा आहिनि या अॻ में तव्हांजा पढ़ियल आहिनि त पोइ वला आलम। बाक़ी मुंहिंजे लाइ ॿई नवां आहिनि। हिकिड़ो आहे इरफ़ान मेहदी जो बहादुर गजा बहादुर, साईं जेम्स जी भारत यात्रा जो हवालो आहे। ऐं ॿियो आहे साम्राज्य, सोशलिस्ट मुल्क ऐं क़ौमी आज़ादी तहरीकूं। हीअ ॿ किताब आहिनि सिंधी का जेको डॉक्टर आज़ाद कादी आहे। अचो त किताबनि जो तारीफ़ करियां। हीअ पहिरियों किताबु आहे इरफ़ान मेहदी जो। हीअ चवंदा त इरफ़ान मेहदी हीअ आहे जेको साइंस आहे, हीअ जेको आहे सो तस्वीर साईं जेम्स ऐं कामिल इरफ़ान मेहदी। इरफ़ान मेहदी छा हो, कीअं हो, ऐं हीअ किताब जी क़ीमत आहे। क़ीमत 48-50 पेजनि जी क़ीमत वॾी आहे, कार्ड कवर सां आहे। सो साथियो, किताब छापियो, पढ़ंदड़ सां ज़ुल्म न कयो। हीअ किताब चवंदा त इहो 1987 में छापो, पहिरियों छपियो, वरी हाणे छपियो आहे। अगरि वठणु चाहियो त हिन इदारे खे कॉल करे घुराए सघो था। बाक़ी न त तव्हां ॾे बि ख़ैरु, पाण ॾे बि ख़ैरु। बहादुर गॾिया बहादुरे, खड़क खिलोल किन विझनि दड़दनि ते हाकर हणनि, किरन कंध नचनि रण गजो राड़ो थिए। संजय क़ौमी अॻवान मोहतरम साईं जेम्स भाषा जो मुकमल अहवाल ऐं इंटरव्यू भारती अख़बार जे ओजल आसिन मंझां। हीअ जेको आहे सो सरींदड़ पारां भाज सिंध तरफ़ां साईं जेम्स जो, साईं दार जो वारिस जीएम उत्तम। इंटरव्यू सिंध जो सर्वेज पुट, ॻाल्हि ॿोल जीएम कोटर। सिंधू देश जी घर तां हथ, ॻाल्हि ॿोल घुर, सिंधू देश जी घुर तां हथ। असांजो अवली मक़सदु आज़ादी ॾियणु घुरिजे, ॻाल्हि ॿोल इंडियन एक्सप्रेस। डॉक्टर अर्जुन सिकायल शाइरी। सहरींदड़ चए थो, ॿ लफ़्ज़ इन जा बि ॿुधऊं। सुख न सुता कॾहिं खिड़कण लाइ ओसिलो आहे ख़ालिक पंध खे।
ताज़ो सिंध क़ौमी अॻवान मोहतरम साईं जेम्स जे पंहिंजे हमसर साथी पख्तून रहनुमा खान अब्दुल ख़ान जी यादि करण लाइ भारत उसियो, जेको अनेक ॾाढा भारतीय बम्बई अस्पताल मुसलसल बेसुध ऐं उसरतो हाणे पेशावर में पंहिंजो इलाजु करे रहियो। साईं जेम्स सादा टीहारो खनि वरे पुॼाणा भारत देश जो दर्शन कयो। भारत देश में साईं जेको शान स्वागत कयो उहो बि ईअं आहे जीअं हिकु देश जी सरबराह जी ॿिए देश में थींदो आहे। उतां जे सिंधियुनि जी पंहिंजे लाइ एतिरी सारी भारत देश में साईं जेको शान स्वागत कयो उन ॿिए ॾींहुं जीअं हिकु देश सरबराह ॿिए देश में थींदो आहे। उतां जे सिंध पंहिंजे लाइ एतिरी सारी आबो ॾिसी साईं ईअं भिटाई चयो त जेकर लधाऊं त बंदे बंदि न सारियो मारू न आऊं जेके वयसि विसरी। साईं जेम्स जॾहिं सिंध भारत में यात्रा करे कचहरी थी त साईं चयो त मूं वाक़ई में सम्झो त मारू न आऊं जेके विसरी, पर ईअं न आहे। मुंहिंजी साङी अॼु बि ब्रिटिश शाह जी भिटूं दराज़ा सामी जा सुलोक मासूम शाह मीनार साध ॿेलो मनहड़ो वसण घोट जो मेलो सभु कुझु यादि आहे। भला माउ जी कोसी कच्छ बि कोई भुलाए सघे थो छा, ऐं ही जे कदुर ॾियूं त पंथ पंधे न सारियो। जेम्स बिना कंहिं रख रखा अटकजे वॾे वाद चवे थो त अवसि उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो जॾहिं हिंद ऐं सिंध दुनिया जे ॿियनि देशनि पखड़ सिंध जो पंहिंजी आज़ाद देश जे मखा मेलो थींदो। वरी वरंदो वाह वरी वसंदा मींहुं विछुड़िया ॾींहं रही रहंदा कंदासीं। अहिड़ो असां सिंध जे माण्हू सिंध जे हक़ीक़ी सचे घण घुर सियासी काम ख़ासि तौर पर साईं जेम्स सां अमेरिका साम्राज विछोड़ ॾुख शानदार सिंध खे उठाइजो सारे शहर विसाया पथर ही साईं इरफान मेहंदी हाला पुराणा जो ही आहे। ही रिपोर्ट आहे कीरत बाबाणी जेका पेश जॾहिं 27 जून जो बाख़बार छपिजी साईं जेम्स शहीद पाकिस्तान सरकार इजाज़त ॾिनी आहे त हू भारत अचे पियो। अची पंहिंजे झूने दोस्त अला ख़ान गफ़ार ख़ान सां मिले त अखियुनि एतबार न कयो पाकिस्तान सरकार जंहिं साईं जेम्स खे 22 साल क़ैद में नज़रबंद हेठि रखियो, जेको अॼु सुधो पंहिंजे घर में बंदिश जा ॾींहं गुज़ारे रहियो आहे। तंहिंखे कीअं इजाज़त मिलंदी त भारत अची दिलि जे चयो नाशंदी आहे, पर कच्छ मां ॿिया बि थींदा। कच्छ में अञाणो टी राति जो 1 बजे थियो। सो साथियो ही नंढिड़ो पंफलेट आहे जंहिंसां असांजो दोस्त आहे पब्लिकेशन जो सरवाण 48-50 पेजनि जी किताब जी क़ीमत 200 रखी अथई। दोस्त मञूं था किताब महांगो आहे, पनो महांगो आहे, पर ज़ुल्म बि महांगो था कयो। सस्तो ज़ुल्म कयो, कुझु रिआयत कयो, पढ़ंदड़ खे ॾियो शयूं। घणा त इश्क में वठी वेंदा कोन पढ़ंदा, पर पढ़ंदड़ खे ॾियो, पढ़ंदड़ खे शयूं पढ़ायो। ईअं न कयो, ज़ुल्म न हक़ न कयो। ऐं जॾहिं त हीअ ॿियो किताबु आहे, हीअ बि हिकु ज़ुल्म थो करे। 100 पेजनि जा जेके आहिनि सो 500 रुपया क़ीमत। तव्हां ॾिसो था पेजिस मां तव्हांखे ॾेखारियां थो पियो। हीअ जेको आहे सो 112 पेजिस आहिनि ऐं क़ीमत 500 आहे। ऐं हीअ जेको आहे सो हीअ बि हिकु मां त तव्हांखे सलाह ॾींदो त इंतज़ारु कयो PDF में किताब अचनि, ठाहियूं था पिया उहे पढ़िजो फ्रीअ में। बाक़ी हीअ जेके आहिनि ज़ोर आहिनि। पहिरियों दफ़ो मां चवां थो पियो, न त अॻ में वीडियो में कॾहिं बि न चवंदा त हीअ किताब वठो ऐं पढ़ो। अॼु पहिरियों दफ़ो तव्हांखे चवां थो पियो त महिरबानी कयो, ईअं ज़ुल्म न कयो। हीअ पब्लिकेशन जो फ़ोन नंबर आहे, तव्हांखे 250 मिलंदो, पर त ज़ुल्म आहे, मां छा ॻाल्हायां। हीअ किताब असांजे इदारे जो बुनियादी मक़सदु तरक़ी पसंद रोशन ख़्याल मवाद पढ़ण ताईं पहुचाइणु आहे। असीं चाहियूं था सिंध जे नौजवान खे त उन क़िस्म जो मवाद मुहैया करण में मददगार साबित थियूं, जीअं सिंध नौजवान नज़रियाती ॼाण हासिलु कंदा। नज़रियाती ॼाण हासिलु कयूं दोस्त भाउ मुंहिंजा, पर थोरी रिआयत त कर, ज़ुल्म त न कर। हीअ 2 किताब आहिनि। हिकिड़ो आहे क़ौमी आज़ादी तहरीक ऐं सोशलिस्ट मुल्क ऐं साम्राज हिकु तारीख़ी जाइज़ो। सिंधी का जी सोच आज़ाद का जी हीअ किताबु आहे। यूरोपीय वार पर आलमी तौरु अमल दख़ल तजरियाती सरमाए जो ग़ुलबो सनती सरमाए जो उभार। ऐं हीअ आहे ॿियो किताबु क़ौमी आज़ादी तहरीक ऐं सोशलिस्ट मुल्क सिंधी का जी सोच मुहाग पेश लफ़्ज़ गॾियल मुखिया अमल जा मुखिया नुक़्ता आलमी सोशल इनकलाब ऐं आज़ादी जूं तहरीकूं। हिन जा हीअ ॿिया चैप्टर्स आहिनि जेके क़ौमी आहिनि। उहे तव्हांखे अगरि बहितर लॻे त पढ़िजो। हीअ किताब जो मवाद क़ौमी आज़ादी तहरीक ऐं सोशल मुल्क में सामने नाले किताबनि ते मुश्तमिल आहे, जेके तरतीब 1982 शायदि उन वक़्तु आलमी तौर ते
सुपर पावर यूनियन ऑफ सोवियत सोशलिस्ट रशिया ऐं USA यूनाइटेड अमेरिका हिक ॿिए जे मध्य मुक़ाबिल हुया। अमेरिका मथां आलमी साम्राज्य वारो लेबल लॻल हो ऐं सोवियत यूनियन जे मध्य मुक़ाबिल हूंदो जेको दुनिया जे अंदरि क़ौमी आज़ादी वारनि तहरीकुनि जी मदद खां तस्वर कयो वेंदो हो। ज्योतिर्लिंग जवाहरलाल नेहरू मार्शल टेटो नक्रोमा सुकार्नो जहिड़े अॻुवाननि जी कोशिश सां अमेरिका रूस वारे असर खां आजी टीं दुनिया वारनि तस्वर कयो टीं दुनिया जो तस्वर पेश कयो। पोइ दुनिया अमेरिका रशिया नाले ॿिनि ब्लाकनि में दुनिया आहिनि विरिहायल हुई। दुनिया अंदरि जिते जिते बि महकूम क़ौमूं हुयूं उते उते उन्हनि मथां सिधी अणसिधी तरह क़ाबिज़ क़ुवतुनि खे अमेरिका जे ताउन सां हासिलु हूंदो। उन पस मंज़र अमेरिका साम्राज्य जो इस्तिलाह आम थियो। उन नोएतारे विरासत जो सरमाएदार दुनिया सोशल दुनिया जे नाले सां पिणु सुञाती वेंदी आहे। बाज़ार उन ॿिन्ही आलमी क़ुवतनि विच में आज़ादु इक़्तिसादार लचकेदार मार्केट इकानमी ऐं रियासी ताबे अक्सर वारी सूरत सां पंहिंजा विस्तार ठाहिण वारे रस्ते ते गामज़न हुई। हीअ हुनजो मुक़दमो जेको पेश लफ़्ज़ आहे जेको अॻे तव्हां ॻाल्हि कंदो आहिनि त हीअ ॿ किताब आहिनि। ॿियो 60 पेजनि जो हिकिड़ो ॿियो हीअ आहे किताबड़ो मज़ाकिरो आहे। हीअ मज़ाकिरो काहिरा मिस्र जे अख़बार अल हराम जे दफ़्तर में थियो जंहिंमें सोवियत मिस्र जो अरब दानिशवर मुफ़क़ शिरकत कई। उन जी कार्रवाई अल हराम 27-28 मार्च 1962 शुमार छपी हुई। मुर्तज़ा मोहम्मद सईद मावनेट रोज़ मोहम्मद सरवर सिंधीकार आज़ाद काज़ी क़ौमी आज़ादी तहरीकूं ऐं सोशलिस्ट मुल्क। ही किताब नौजवान नसो इश्क में आहियूं असीं तोंगर तोड़े झोली ख़ाली आहे पाण न पूॼूं करणु नए सिज खे पंहिंजी ॻाल्हि निराली आहे। सो साथियो जॾहिं मां वीडियो एंड कंदो आहियां त तव्हांखे चवंदो आहे हीअ किताब वठणु चाहियो पढ़णु चाहियो त एड्रेस तव्हांखे ॾेई छॾी आहे। किताब महांगा आहिनि अगरि तव्हांजे खीसे ते भार न पए त वठी सघो था। जे भार थो पए त इंतज़ारु कयो PDF में वठो PDF में पढ़ो। सो वेंदे नंढो अर्ज़ु चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक कमेंट ऐं चैनल खे वरी बि सब्सक्राइब कंदा तव्हांजा लख लाइक। तव्हांजो पंहिंजो जुमन चिनी बुक्स एंड ट्रेवलर्स बहादुर गजा बहादुर।